खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। खैरपुर खां फैज़ आबाद जी रहवासी में तलाक याफ़्ता नौजवान औरत राबिया शेख खैरपुर जे नौजवान ज़ुहैब सिमिंग सां खैरपुर जी अदालत में पसंदि जो परिणो करे छॾियो। तहफ़्फ़ुज़ लाइ मीडिया अॾो दाहूं नोटिस जो मुतालबो। फैज़ आबाद जी रहवासी नौजवान औरत राबिया ख़ातून धीअ ज़ुल्फ़कार शेख खैरपुर जे ॻोठु वॾा सिमिंग जे रहवासी नौजवान ज़ुहैब अली पुट मोहम्मद इब्राहिम सिमिंग सां खैरपुर जी अदालत में पसंदि जो परिणो करे छॾियो। पसंदि जो परिणो कंदड़ जोड़े मीडिया अॾो एहतजाज कंदे चयो त राबिया शेख जी शादी संदसि माइट कुझु अरसो अॻु ज़बरदस्ती मुजीबुल्लाह कुड़ियो सां कराई हुई, जिते राबिया जो अॻूणो मुड़ुसु ऐं संदसि सावरा राबिया मथां ज़ुल्म ऐं तशदुद कंदा रहिया, जंहिं करे 20 ॾींहं अंदरि राबिया खे संदसि अॻूणे मुड़ुसु मुजीबुल्लाह कुड़ियो तलाक ॾेई छॾी हुई। जंहिं बैदि राबिया पंहिंजे पीउ ज़ुल्फ़कार शेख जे घर में फैज़ाबाद कॉलोनी में रहंदी हुई। राबिया चयो त घर वारनि ऐं अॻूणे साहिरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी मां पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि नौजवान ज़ुहैब सिमिंग सां अदालती पसंदि जो परिणो कयो आहे, जंहिं ते अॻूणो मुड़ुसु मुजीबुल्लाह कुड़ियो, संदसि माइट इमदाद कुड़ियो, दिलशेर कुड़ियो ऐं ॿिया मुंहिंजे पीउ ज़ुल्फ़कार सां गॾिजी मूंखे ऐं ज़ुहैब खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु चाहिनि था, जंहिं करे मां ऐं मुंहिंजो मुड़ुसु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। प्यार जो परिणो कंदड़ जोड़े चयो त मुख़ालिफ़ ज़ुहैब सिमिंग ऐं संदसि माइटनि मथां अगवा फुर चोरी समेत मुख़्तलिफ़ कूड़ा केस दाख़िल करण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर, SHO B सेक्शन समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मुंहिंजो नालो ज़ुहैब सिमिंग आहे। मां ॻोठु वॾा सिमिंग खां वेठो आहियां। सर, असां जेको आहे शादी कई आहे, पंहिंजो कोर्ट में निकाह कयो आहे। असांजे जेको हिन जो पोयों मुड़ुसु आहे मुजीबुल्लाह कुड़ियो ऐं हिन जो जेको वालिद साहिबु आहे, हिन जो वालिद साहिबु जेको आहे शेख आहे, उन्हनि जो वधि में वधि असां ते माना वधि में वधि असांखे टार्चर था कनि। असांजे जेको आहे घर पंहिंजा दरबदर लॻाए पिया आहियूं। असांखे अचनि था घरनि ते धमकियूं ॾींदा वञनि ऐं डराए था वञनि असांखे। असांखे वधि में वधि सरकार खे अपील आहे त असां सां जेको आहे साकार कयो वञे, वधि में वधि उन्हनि जी महिरबानी थींदी। असांखे हिननि डराइनि था, धमकाइनि था, अचनि था जेको आहे असांजे घरनि ते धमकियूं ॾींदा।